अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, उम्मीद है तव्हां सब खैरियत सां हूंदा। अॼु जी हिन वीडियो में एक नंढड़ी इंफॉर्मेशन अवां सां शेयर करणी आहे। असां हिकु नओं चैनल ठाहियो आहे इन्फोटेक प्लेटर जे नाले सां। इन चैनल ते अवां खे उर्दू में इंफॉर्मेशन मिली सघंदी, उन सां गॾोगॾु काफ़ी तव्हांखे टेक्निकल ऐं स्किलफुल तव्हांजी लर्निंग थींदी। त असांजा जेके बि सब्सक्राइबर्स आहिनि हिन चैनल जा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजो चैनल लाइक कनि, सब्सक्राइब कनि। तव्हांखे हिन चैनल ते स्कॉलरशिप्स जे बारे में, एडमिशन्स जे बारे में, यूनिवर्सिटीज़ जी एडमिशन्स जे बारे में तव्हांखे इंफॉर्मेशन मिलंदी। हिन में तव्हांखे टेक्निकल वीडियोज़ मिली वेंदियूं, डाउनलोड ऐं इंस्टॉलेशन जूं वीडियोज़ मिली वेंदियूं, कहिड़ा सॉफ्टवेयर कीअं डाउनलोड कजनि, किथां डाउनलोड कजनि। उन सां गॾोगॾु सिंध यूनिवर्सिटी जे बारे में तव्हांखे काफ़ी सारी इंफॉर्मेशन मिली वेंदी, जंहिंमें मेरिट लिस्टूं आहिनि, उन्हनि जा डिपार्टमेंट्स आहिनि, कहिड़ा डिपार्टमेंट्स बहितर आहिनि, कहिड़नि डिपार्टमेंट्स में एडमिशन वठणु खपे ऐं इंट्रस्ट जे मुताबिक़ कहिड़ो डिपार्टमेंट सिलेक्ट करणु खपे। उन सां गॾोगॾु जेके CS ऐं IT जी फील्ड जा रिलेटेड स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे हीउ चैनल ज़रूरु सब्सक्राइब करणु खपे, छाकाणि त हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो जेके CS ऐं IT वारा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जे लाइ उर्दू में सिंपल लैंग्वेज में C लैंग्वेज जा कोर्सिस आहिनि, जावा जा कोर्सिस आहिनि, ऐं ॿिया जेके बि कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जे लाइ डिफरेंट त ज़ूम कीअं इंस्टॉल कजे, ज़ूम खे कीअं ऑपरेट कजे, टेक्निकल वीडियोज़ में असां ॻाल्हि कजे त डिफरेंट साइट्स ते पंहिंजा अकाउंट कीअं क्रिएट कजनि, जीमेल आहे, ईमेल आहे, उन्हनि ते पंहिंजा अकाउंट कीअं क्रिएट कजनि। त इट मीन्स जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांखे स्किल्स सिखणु खपनि, जंहिंजे ज़रिए असां अॻिते पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में, स्टूडेंट लाइफ में कम्पीट करे था सघूं ॿियनि सां, उहे सभु वीडियोज़ तव्हांखे हिन चैनल ते मिली वेंदियूं। तव्हांखे गुज़ारिश आहे वधि खां वधि असांजो हीउ चैनल सब्सक्राइब कयो। हिनखे सब्सक्राइब करणु तमामु ईज़ी आहे। सिंपली तव्हां छा कंदा, यूट्यूब ते अची, तव्हां जेको बि यूट्यूब जंहिं बि ब्राउज़र ते यूज़ कयो था, ऐं तव्हां यूट्यूब ते अची सर्च में लिखंदा इन्फोटेक प्लेटर। जीअं ई तव्हां इन्फोटेक प्लेटर सर्च कंदा, INFOTEC प्लेटर, तव्हां वटि इन लोगो सां गॾु असांजो चैनल अची वेंदो, इन्फोटेक प्लेटर, जंहिंजी रेड कलर सां लिखियलु आहे इन्फोटेक प्लेटर। उन ते तव्हां अंदरि वञी करे ऐं हीउ सब्सक्राइब जो बटण आहे, इनखे ज़रूरु दॿाईंदा, ऐं इन सां गॾोगॾु हीउ बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जीअं असांजी ईंदड़ जेका बि नई वीडियो हुजे तव्हां ताईं पहुची सघे। उमेद आहे जीअं तव्हां असांजो हुन चैनल जे लाइ साथ ॾिनो, उन चैनल जी वीडियोज़ खे लाइक कयो, ईअं ई तव्हां असांजे हिन चैनल खे बि लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।